चवनि था हिकिड़े सेवक सतगुरनि खां पुछियो, हिकिड़े सेवक सतगुरनि खां पुछियो त हे भगवान जीवन छा है। टिन तरह जा माण्हू टे जवाब ॾेई रहिया। हिकिड़ा चवनि था जीवन संघर्ष आहे, लाइफ इज अ स्ट्रगल, फेस इट। जीवन संघर्ष आहे। ॿिया चवनि था जीवन त खेल आहे, लाइफ इज अ गेम। चओ हरि राम, प्ले इट। ॿिया चवनि था जीवन त हिकिड़ो खेल आहे जंहिंमें हार जीत थींदी आहे, खेॾो। चओ हरे कृष्ण। टियां चवनि था कि जीवन त हिकिड़ो महोत्सव आहे, महान उत्सव आहे, आनंद आहे, मेलो आहे, मौज आहे। लाइफ इज अ फेस्टिवल, एंजॉय इट। हाणे असांजी त बुद्धि भरमजी वई आहे, असां छा मञूं, कहिड़ी ॻाल्हि सची आहे? छा जीवन संघर्ष आहे, या जीवन हिकिड़ो खेल आहे, या वरी जीवन कोई उत्सव आहे, महान महोत्सव आहे? सतगुरनि मुस्कुराए करे पंहिंजे सेवक जे मस्तक ते हथ रखी करे ॾाढो सुंदर जवाबु ॾिनो, ॾाढो सुंदर प्यारो जवाबु। चवनि था टई सही था चवनि, टई सही था चवनि। इहो कीअं थींदो? चवनि था पुट जिन जे जीवन में सतगुरु कोन्हे, नाम कोन्हे, भक्ति कोन्हे, उन्हनि जे लाइ जीवन हिकिड़ो संघर्ष आहे। उहे पया घिसंदा आहिनि वीचारा, पया दुखी थींदा, पया रिड़ंदा, बर्बाद थींदा, रोअंदा धोअंदा, हाहाकार कंदा रहंदा, छो जो उन्हनि जे जीवन में सतगुरु कोन्हे, नाम कोन्हे, हरिय जी भक्ति कोन्हे। हा, सेवक खे शांति आई। अच्छा साईं, कुछ ॼणा चवनि था जीवन संघर्ष आहे, वरी कुछ चवनि था जीवन खेल आहे। चवनि था हा, जीवन खेल बि आहे। जिन सतगुरनि खां नामदान वरितो उन्हनि जे लाइ जीवन हिकिड़े खेल वांगुरु आहे। नामदान वरितऊं, सतगुरनि वटि आया, दीक्षा वरितऊं, नाम धारण कयूं, उन्हनि जे लाइ जीवन हिकिड़ो खेल आहे। लेकिन यादि रखो, खेल में हार बि थींदी आहे, जीत बि थींदी आहे। उन्हनि जे लाइ खेल आहे त हार ऐं जीत कुझु बि थी सघे। अच्छा, ऐं टियां चवनि था जीवन हिकिड़ो उत्सव आहे, मेलो आहे, मौज आहे। उहे बि सही था चवनि, बिल्कुलु सही था चवनि। जीवन उन्हनि जे लाइ उत्सव आहे जिन सतगुरनि खां नाम बि वरितो आहे ऐं उन जे वचन जो बि पालन कयो आहे। नाम केवल वरितो न आहे, नाम जपियो बि आहे। उन्हनि जे लाइ हार न आहे, उन्हनि जे लाइ दुख न आहे, उन्हनि जे लाइ गम न आहे, उन्हनि जे लाइ जीत आहे, उन्हनि जे लाइ उत्सव आहे, उन्हनि जे लाइ महोत्सव आहे। जीते जी मुक्तिन सदा दिवाली संत के आठों पहर बसंत। हरे राम। सही ॻाल्हि आहे न भाई? जिन भक्ति न कई, सतगुरनि वटि न आया, उन्हनि जे लाइ जीवन संघर्ष आहे। ऐं 90% माण्हू कई त अहिड़ा ई हूंदा आहिनि जेके सतगुरु बि कंदा आहिनि, नाम न जपींदा आहिनि, नाम वठंदा आहिनि, जपींदा न आहिनि। ये कंजूस माण्हू वटि करोड़ रुपयो हुजे या 1 रुपयो हुजे, बराबरि, उहो बि तिजोरीअ में बंदि, खुलंदी कोन तिजोरी, न पैसा ख़र्च थींदा, पैसा पिया हूंदा पाण मोकिलाए वेंदो। त अहिड़ी तरह सां उन्हनि जे लाइ खेल आहे। लेकिन जिन वचन जो पालन कयो, सभु थोरी न नाम जपींदा आहिनि, सभु थोरी न वचन पालन कंदा आहिनि, सभु थोरी न झुकंदा आहिनि, सभु थोरी न अभिमान छॾींदा आहिनि। कोई विरला हूंदा आहिनि जिन अभिमान छॾियो, गुरुनि जो वचन खयो ऐं सास सास सिमरो गोबिंद, मन अंतर की उतरे चंद। उन्हनि जे लाइ जीवन महोत्सव आहे। तंहिंजे करे संतनि जो उत्सव कीअं मल्हाईंदा आहियूं असां? हा, संघर्ष, खेल न, संतनि जो वर्सी महोत्सव मल्हाईंदा आहियूं। महान उत्सव, ॿुधो अथव न? वर्सी उत्सव, वर्सी महोत्सव। साधारण माण्हुनि जी पुण्यतिथि मल्हाईंदा आहिनि, अश्रुपूर्ण श्रद्धांजलि, लेकिन न, संतनि वटि इहे न आहे। आनंद, मौज, भक्ति, भंडारा। छाजे करे? छो जो उहे ये सुहागन स्त्री हूंदी आहे, पतिव्रता, तीअं उहे सेवक संत महात्मा बि प्रभुअ जा आज्ञाकारी, प्रभुअ जे धाम विया आहिनि, प्रभुअ जे चरणनि में विया आहिनि। गुरुमुख भक्त, भगवान जा वैष्णव।